पान फरमायूं जॾहिं टे कम थियनि, जॾहिं टे ॻाल्हियूं ज़ाहिर थियनि तॾहिं पक सम्झो ख़ुदा तव्हां खां नाराज़ आहे। पहिरें नंबर ते पान फरमायूं बेवक्त आहे त मींहुं वसनि। अबा बेवक्त आहे त मींहुं तव्हां वटि तो कोन वसियो आहे। राति असीं सांगड़ खां आयासीं पे जाम साहब इंजे इर्द गिर्द में रुगो बारिश, बल्कि हिन हद ताईं ॿुधायूं पे दोस्तनि त घणा वसिया आहिनि। रोड रस्ता सभु पुछिया पिया, खरे में अन्न पियो आहे, कणकूं तयार आहिनि, खरे में अन्न पियो आहे। ठका मथां बारिश वसी, टोटल अलाह सी तबाही करे छॾी, बर्बादी करे छॾी। बेवक्त आहे त मींहुं पाण फरमे जॾहिं बेवक्त आहे त मींहुं वसनि। दौलतमंद तव्हांजा बखील हुजनि ऐं तव्हांजा बादशाह बेवकूफ़ हुजनि। जॾहिं टे ॻाल्हियूं थियनि, बेवक्त आहे त मींहुं, दौलतमंद बखील हुजनि ऐं तव्हांजा बादशाह बेवकूफ़ हुजनि, तॾहिं पक सम्झो ख़ुदा हाणे तव्हां खां नाराज़ आहे। ऐं टे ॻाल्हियूं आहिनि, बेवक्त आहे त मींहुं, अॼु बेवक्त आहे त मींहुं, अञा 2-3 ॾींहं मींहं जा आहिनि चांस, 2-3 ॾींहं मींहं जा आहिनि। बेवक्त आहे त मींहुं, हींअर ज़रूरत ई कान्हे का, हींअर खणा पिया खजनि, कणकूं तयार आहिनि। बेवक्त आहे त मींहुं, ठहियल ठोकरी रोज़ी अल्लाह से मुंहं ते ॾेखारे चंबो हणी खसे वरिती, रोज़ी वापसि करे छॾी। बेवक्त आहे त मींहुं, दौलतमंद बखील। अब आहे या कोन्हे को? टे नंबर ते बेवकूफ़ बादशाह। ही जेको हींअर तव्हांजो बादशाह आयो आहे न, इहा बि क़यामत जी निशानी अथव, इहा बि क़यामत जी निशानी अथव। वॾो को अकुल जो कुपो आयो आहे, कमाल दर्जे जो। पुराने ज़माने में असीं ॿुधंदा हुआसीं राजा चरबट हूंदो, अबा चवंदा वॾो को ॾेढ अकुल हो, वॾो को होशियार हो। ती ही बि ॾेढ अकुल आयो आहे। चरबट राजा जे ज़माने में चवंदा हिकिड़ी बकरी वञी मट में मोह आयो, मट में कई पई काए हई मट में मोह, सिंग फासी पिया, बकरी जे मुंहं ते मट चढ़ी वियो, माण्हू परेशान। हाणे छा करियूं? राजा चरबट वेठो चई वठी हलो उन वटि, हल मसालो हल थी वेंदो। वठी विया राजा चरबट, चई बाबा मूं जहिड़ो दाना वेठो आहे, तव्हां छो परेशान थिया आहियो? तव्हांजा सभु मसाला हल करां थो। पहिरीं बकरी खे लत ॾेई कोस, बकरी खे कुठूं, चई हाणे मट भॼी सिसी कढी वठोसि। इहे बि त बादशाह गुज़रिया हुआ, इहे बि बादशाह, पर ही त उन्हनि जो बि बाबो आहे। बेवकूफ़ बादशाह, रब जे नाराज़ थियण जी निशानी बेवक्त आहे त मींहुं, अल्लाह जे नाराज़ थियण जी निशानी दौलतमंद बखील, रब जे नाराज़ थियण जी निशानी। मञींदा आहियो अलाए कोन मञींदा आहियो? तव्हां खां पुछां थो, छा टेई ॻाल्हियूं असां वटि ज़ाहिर कोन्हे थियूं? कोन मञींदा आहियो? मूंखे ख़बर आहे। अब टेई ॻाल्हियूं ज़ाहिर कोन्हे थियूं, माना ख़ुदा नाराज़।